ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला पारां फॉरेन फंडिंग जो केस फ़ैसिलो ॿुधाइण जो जल्द मुतालबो करे छॾियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला जो चवणु हो त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण में देर सम्झ खां ॿाहिरि आहे। केस जो फ़ैसिलो महफूज़ आहे। ख़बर हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला पारां फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जल्द ॿुधाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला जो चवणु हो त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण में देर सम्झ खां ॿाहिरि आहे। केस जो फ़ैसिलो महफूज़ आहे। हुन चयो त इलेक्शन कमीशन खे फ़ैसिलो ॿुधाइण में कहिड़ी रंडक आहे। केस में 70 करोड़ डॉलरनि खां वधीक रक़म जी ख़बर पई आहे। संदसि चवणु हो त साबित थी चुको आहे त पीटीआई खे 350 गैर मुल्की माण्हुनि ऐं कंपनियुनि फंडिंग कई। पीटीआई उन केस मां बचण लाइ 9 दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि। ख़बर हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदालूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला पारां फॉरेन फंडिंग जो केस जो फ़ैसिलो जल्द ॿुधाइण जो मुतालबो करे छॾियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला जो चवणु हो त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जल्द ॿुधाइण जो मुतालबो कयो आहे।